अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स। अॼु असां सबक़ 6 पढ़ंदासीं। पहिरियां असां हिकिड़ो लफ़्ज़ करे पढ़ंदासीं, बाद में उनखे जेको रवां करे पढ़ंदासीं। सबक़ पढ़ूं था। सबक़ 6 असां जो ॻोठ। असां जो ॻोठ ॾाढो सुठो आहे। असां खे पंहिंजे ॻोठ सां ॾाढो प्यारो आहे। असीं ॻोठ खे साफ़ सुथरो रखंदा आहियूं। घिटियुनि में गंदु किचिरो कोन उछलायूं। ॻोठ खां परे हिकु खॾ आहे, उन में किचिरो उछलाईंदा आहियूं। असां जे ॻोठ में कुंभार, वाढा, लोहार ऐं मोची आहिनि। उते दर्ज़ी को दुकान बि आहे। सीधे सामान जो बि दुकान आहे, जितां असां खे ज़रूरत वारियूं शयूं मिलनि थियूं। असां जे ॻोठ में छोकिरियुनि ऐं छोकिरनि लाइ स्कूल आहिनि। हिते हिकु अस्पताल बि आहे। अस्पताल में मरीज़नि जो इलाजु थींदो आहे। ॻोठ में हिकु मस्जिद बि आहे, जंहिं में ॻोठाणा नमाज़ पढ़ंदा आहिनि। ॻोठ जे चौधारी पोखूं आहिनि। हर पासे सावक ई सावक आहे। हारी वॾी महिनत सां पोख कनि था। असीं सभु ॻोठाणा पाण में प्यार ऐं मुहबत सां रहंदा आहियूं। ॾुख सुख में हिक ॿिए जी मदद बि कंदा आहियूं। हाणे असां इन सबक़ खे रवां वांगुरु पढ़ंदासीं। सबक़ 6 असां जो ॻोठ। असां जो ॻोठ ॾाढो सुठो आहे। असां खे पंहिंजे ॻोठ सां ॾाढो प्यारो आहे। असीं ॻोठ खे साफ़ सुथरो रखंदा आहियूं। घचियुनि में गंदु किचिरो कोन उछलायूं। ॻोठ खां परे हिकु खॾ आहे, उन में किचिरो उछलाईंदा आहियूं। असां जे ॻोठ में कुंभार, वाढा, लोहार ऐं मोची आहिनि। उते दर्ज़ी को दुकान बि आहे। सीधे सामान जो बि दुकान आहे, जितां असां खे ज़रूरत वारियूं शयूं मिलनि थियूं। असां जे ॻोठ में छोकिरियुनि ऐं छोकिरनि लाइ स्कूल आहिनि। हिते हिकु अस्पताल बि आहे। अस्पताल में मरीज़नि जो इलाजु थींदो आहे। ॻोठ में हिकु मस्जिद बि आहे, जंहिं में ॻोठाणा निमाज़ पढ़ंदा आहिनि। ॻोठ जे चौधारी पोखूं आहिनि। हर पासे सावक ई सावक आहे। हारी वॾी महिनत सां पोख कनि था। असीं सभु ॻोठाणा पाण में प्यार ऐं मुहबत सां रहंदा आहियूं। ॾुख सुख में हिक ॿिए जी मदद बि कंदा आहियूं।